पीपल्स पार्टी पार्लियामेंटेरियन सी मरकजी तर्जुमान शाज़िया मरी पीटीआई जे बानी जे बयान की मजम्मत कई आहे। बाक़ी ख़बरूं पिया पीपल्स पार्टी पार्लियामेंटेरियन सी मरकजी तर्जुमान शाज़िया मरी पीटीआई बानी जे बयान की मजम्मत कई आहे। शाज़िया मरी जो चवणु हो त पीटीआई बानी जो एक्स ते पैगाम मसम्मत जुगो आहे। बयान एक खुद गर्ज़ शख्स जो एतराफ़ आहे जेको इक़्तिदार लाइ मुल्क के नुक़सान पहुचाइण लाइ तैयार आहे। पीपल्स पार्टी अॻवान शाज़िया मरी जो चवणु हो त बानी पीटीआई जा लफ़्ज़ मोदी ऐं दुश्मन जे बयान सां मिलनि था। हुन चयो त बानी पीटीआई जी सियासत इदारनि खे कमज़ोर कयो ऐं क़ौम खे विरायो। शाज़िया मरी चयो त इहा सियासत नाहे, इहा पाकिस्तान मुख़ालिफ़ मुहिम आहे। पीपी पार्लियामेंटेरियन सी मरकज़ी तर्जुमान शाज़िया मरी पीटीआई बानी जे बयान की मजम्मत कई आहे। शाज़िया मरी जो चवणु हो त पीटीआई बानी जो एक्स ते पैगाम मसम्मत जुगो आहे। बयान एक खुद गर्ज़ शख्स जो एतराफ़ आहे जेको इक़्तिदार लाइ मुल्क के नुक़सान पहुचाइण लाइ तैयार आहे। पीपल्स पार्टी अॻवान शाज़िया मरी जो चवणु हो त बानी पीटीआई जा लफ़्ज़ मोदी ऐं दुश्मन जे बयान सां मिलनि था। हुन चयो त बानी पीटीआई जी सियासत इदारनि खे कमज़ोर कयो ऐं क़ौम खे विरायो। शाज़िया मरी चयो त इहा सियासत नाहे, इहा पाकिस्तान मुख़ालिफ़ मुहिम आहे। शाज़िया मरी जो चवणु हो त पीटीआई बानी जो एक्स ते पैगाम मसम्मत जुगो आहे। बयान एक खुद गर्ज़ शख्स जो एतराफ़ आहे जेको इक़्तिदार लाइ मुल्क के नुक़सान पहुचाइण लाइ तैयार आहे। पीपल्स पार्टी अॻवान शाज़िया मरी जो चवणु हो त बानी पीटीआई जा लफ़्ज़ मोदी ऐं दुश्मन जे बयान सां मिलनि था। हुन चयो त बानी पीटीआई जी सियासत इदारनि खे कमज़ोर कयो ऐं क़ौम खे विरायो।